हाणे मेरिट छा आहे? यूसुफ रज़ा गिलानी साहिब जी ॻाल्हि खे झलियूं त मेरिट ते केनाल ठहणु खपनि, त मेरिट छा आहे? छा मेरिट इहो आहे त हिकिड़े माण्हू खे उञायल रखिजे, हिकिड़े माण्हू खां पाणी खसे उनखे उञायल करे छॾिजे ऐं ॿिए खे पाणी पियारिजे, छा इहो मेरिट आहे? छा मेरिट इहो आहे त हिकिड़ी आबाद ज़मीन खे गैर आबाद करे ॿी गैर आबाद ज़मीन खे आबाद कजे, इहो मेरिट आहे? छा इहो मेरिट आहे जेको दुनिया में मञियल मेरिट आहे त टेल एंडर्स जी जेके पुछड़ी जा माण्हू हूंदा आहिनि उनजो पाणी ते वधीक हक़ हूंदो आहे? छा उन मेरिट खे यूसुफ रज़ा गिलानी साहिब न पिया सम्झी सघनि? या सिर्फ़ु मेरिट इहो आहे त पंजाब में ज़मीन आबाद थींदी ऐं उहो बि छाकाणि त हीअ चोलिस्तान में वञे पई त यूसुफ रज़ा गिलानी साहिब जो बि सराइकी बेल्ट सां तालुक़ु आहे, तंहिंजे करे हू चवनि पिया। हाणे त ख़ुदि पंजाब जा दानिश्वर बि जेके एकड़ ॿेकड़ जेके लिबरल दानिश्वर आहिनि जेके सिंध सां बि अचनि था, उन्हनि असांजी डेल्टा जी हालति ॾिठी आहे, हू बि चवनि था त भई पंजाब जो दानिश्वर ऐं जेको समझदार माण्हू आहे उहो कॾहिं उथंदो। हींअर सिंध में पाणी जी उअं ई जेका नेचुरल हींअर केनाल कोन ठहिया आहिनि, त हींअर ई तव्हांजे कई सिंध जा इलाइक़ा जेके आहिनि हुन में वाहन में केनालनि में वारी पिउॾा में ज़ीरो पाणी आहे, पाणी आहे कोन, ज़ीरो पाणी आहे। त यानी पाणी असांजे सिस्टम में उअं ई घटि आहे, ज़ाहिर थी वियो। हर साल थिए थो, पर हिन दफ़े चवनि था त अञा थोरो सवायो थींदो छाकाणि ग्लेशियर्स मां पाणी न पियो अचे, सिस्टम में पाणी घटि आहे। हाणे जॾहिं पाणी जी असां वटि उअं ई अणाट आहे, जेका आबाद ज़मीनूं आहिनि उहे बि आबाद नथियूं थियनि ऐं हींअर मुतासिर थींदियूं फसलूं, पोइ तव्हां फसलनि जा अघु नथा ॾियो। हिन दफ़े न टमाटनि जा अघु मिलिया, न माण्हुनि खे कणिक जा मिलिया, न माण्हुनि खे शुगर केन जो मिलियो। उअं ई ज़राअत हिकिड़ी शदीद प्रेशर में आयल शइ आहे। त न सिर्फ़ु फूड सिक्योरिटी बल्कि माण्हुनि जी मईशत जो छा थींदो, हीअ सभु शयूं ॿियनि अनेक मसइलनि सां गॾु माण्हुनि जी दाल रोटी जो, यानी छाकाणि त पाणी आहे त फसल आहे त ज़मीन आबादगार आहे, आबाद ऐं हुन मां उपत आहे त हुनजो गुज़र थिए थो। सो हीअ समूरा जेके ॿिया मसइला आहिनि, असां वटि अमन अमान जी सूरत हाल आहे, असां वटि इंफ्रास्ट्रक्चर जो मसाइल आहिनि, हुन सां गॾु हाणे माण्हुनि जी आख़िरी जेका उमेद साल में हिकिड़ो या ॿ चकर जेके फसल ते पैसा मिलंदा उहो बि हाणे अगरि पाणी बंदि थी वेंदो त उहो बि ख़तमु थी वेंदो। हाणे सिचुएशन इहा आहे त केपी में ऐं हिन पासे जेका दहशतगर्दी थिए पई उन लाइ चवनि था त जिरगो करे वञिजे अफ़गानिस्तान के PTI वारा चवनि था, सरकार चए थी असीं कुचले छॾींदासीं, यानी सूरत हाल ख़राबु आहे। बलूचिस्तान में सूरत हाल इहा आहे त हुते बि हिकिड़ी त दहशतगर्दी आहे। हीअ जेको असां दहशतगर्दी जे मुतासिर मुल्कनि में ॿिए नंबर ते पहुता आहियूं, हुन में वॾो कॉन्ट्रीब्यूशन पोएं साल बलूचिस्तान में थियो आहे। त वधि में हमला ऐं दहशतगर्दी बलूचिस्तान में थी आहे। पर सिर्फ़ु दहशतगर्दी न पई थिए बलूचिस्तान में रोडनि ते बि एहतिजाज थियनि पिया। अक्सर शाहराऊं जेके आहिनि उन्हनि जूं उन ते एहतिजाज थी रहियो आहे, उहो हिते रिपोर्ट नथो थिए, लेकिन थिए त पियो। हाणे बलूचिस्तान KP, हाणे सिंध में बि हीअ जेको कैनाल्स वारो इशू ठाहियो वियो आहे, हिन सां हिकिड़ी आस्ते आस्ते हू जेका आउं ॻाल्हि कंदो हुउसि हिकिड़ी शइ ऑर्गेनिक थींदी वञे पई, पाण मुरादो थींदी वञे पई। ॾिसो हीअ सियासी माण्हू त जेके वञनि पिया उहे ज़ाहिर हू पंहिंजो रोल प्ले कनि पिया, पर तव्हां ॾिसो त पाण मुरादो बि थिए पियो। सिविल सोसाइटी हाणे अॼु शायदि मेहड़ में जेको आहे हू फ़नकारनि ऐं वकीलनि ऐं हिननि सभिनी गॾिजी सॼी कयो। हुन पासे उॾेरो लाल में ॿियनि नंढनि फ़क़ीरनि बि उहो त कल्ह कयूं कंबर में। त मुख़्तलिफ़ जायुनि ते मुख़्तलिफ़ जेके सेक्शन आहिनि सोसाइटी जा, मुख़्तलिफ़ शोबा आहिनि, हाणे माण्हू आबादगार आहिनि, आम माण्हू आहिनि, उहे रोडनि ते निकिरनि पिया। यानी तंज़ीमनि खां सिर्फ़ु इहो न आहे त को तंज़ीम वञी ऑर्गेनाइज़ करे पियो, ठीकु आहे 4 झंडा खणी केरु कारकुन अची वञनि था, उहा ॿी ॻाल्हि आहे, पर उहो को रिथियल या हू सॼो बंदोबस्तु जेको आहे हू माण्हू पाण पिया कनि न। हीअ जेका जॾहिं शयूं ऑर्गेनिक थियणु शुरू थी वञनि त पोइ सम्झिबो आहे त हीअ आम माण्हू उन कॉज़ खे, हुन बयानीअ खे, हुन मुद्दे खे, हुन इशू खे ओन करे वरितो आहे। ऐं जॾहिं पोइ पर छा थींदो आहे, फ़र्क़ु इहो हूंदो आहे त जॾहिं तंज़ीमूं को एहतिजाज करे रही हूंदियूं आहिनि त हुननि वटि हिकिड़ो डिसिप्लिन हूंदो आहे, थोरो घणो कॾहिं एहतिजाज करिणो आहे, केतिरो करिणो आहे, केतिरे हद ताईं वञिणो आहे। पर जॾहिं हू माण्हुनि में पखिड़िजी वञे थो, स्टूडेंट्स पंहिंजे मुंहुं करणु शुरू करे छॾीनि था, आबादगार कनि पिया, फ़नकार कनि पिया, वकील कनि पिया, नंढा पिथकड़ा ॿार जेके आहिनि अॼु हू बि किथे निकिता ऐं तकरीरूं कनि पिया। दैट मीन्स की हाणे माण्हू हिन जी मालिकी कनि पिया। जेका ॻाल्हि मूं चई त ॾिसणो इहो आहे त माण्हू कॾहिं हुनजी
अञा ही आउं सम्झां थो अगरि तव्हां मूंखे चओ त 1:10 जे स्केल ते अगरि 1 खां 10 जो पाण मापो रखूं त आउं सम्झां थो त अञा ही पहिरें ॾाके ते बि न आहे। पर सोचो त अगरि ही जेको कुझु थोरो थोरो ईअं छिड़ विछड़ हल्का हल्का पाण खे नज़र अचनि पिया मामला, इहे अगरि 6, 7, 8 डिग्री ते हलिया विया त हिन केरु संभालींदो? पोइ छा थींदो आहे? अहिड़े मामले में पोइ इहो थींदो आहे त ॻाल्हि हिकिड़े खां शुरू थींदी आहे, पोइ हुते को पुलिस या को ॿी का शइ थींदी आहे, हुन मां वरी कुझु ॿियो शइ ठही वेंदी आहे। सो बहितर इहो ई आहे त जॾहिं तव्हां अॻु में ई 2 सूबा शदीद मतिलबु हुन में भौचाल आयल आहे, केपी ऐं बलूचिस्तान में शदीद हिकिड़ी अफ़रा तफ़री आहे। सिंध में बि को ईअं न आहे त वॾी का इत्मिनान जोगी सूरत हाल हुई, पर बहरहाल ईअं जेका बेचैनी ऐं हिकिड़ी बेज़ारगी आहे, फ्रस्ट्रेशन आहे, उहो हाणे हिन इशू ते वधे पई। पंजाब में सियासी एलिनेशन आहे, उते बि माण्हू जेके आहिनि, लेकिन हुते सियासी तरह माण्हू नाराज़ आहिनि। त माण्हुनि जी नाराज़गी खे एतिरो वधणु न ॾिजे जिथे पोइ का बि शइ कंट्रोल में रहे। सो सिंध में आउं सम्झां थो त उहो जेका ऑर्गेनिक ऐं जेका ॻाल्हि पाण कई पे महीने ॾेढ पहिरीं, हाणे उहो मूंखे लॻे थो त उहो थियणु शुरू थी आहे। ऐं अगरि वधंदी वेंदी 1:10 जे स्केल ते, मुंहिंजे अर्ज़ु कयो त हींअर आउं सम्झां थो त उहो हिकु बि पूरो न थियो आहे, पर हीअ अगरि ज़ाहिर इहो वधंदो, कावड़ आहे माण्हुनि खे। अच्छा, पोइ छा थिए थो त जॾहिं जीअं सिंध यूनिवर्सिटी में वाक़ियो थियो, अहिड़ा वाक़िया थियनि था त हिनखे वरी वधीक माण्हू में कावड़ ऐं गुस्सो अचे थो। सुभाणे वकील साहिबान हैदराबाद मां निकिरंदा आहिनि, जेको मूंखे ख़बर पई आहे त हू कराची ॿाहिरि ईंदा, पोइ हितां CM हाउस ॾे ईंदा। हुननि जो मेन मुद्दो ज़ाहिर आहे हू जेको SSP जी ट्रांसफ़र आहे हैदराबाद जी, लेकिन हू हुनखे हाणे जॉइंट कनि पिया, हुन मुद्दे खे, किनाल्स जे मामले खे बि उभारीनि पिया वकील साहिबान। लाड़काणे में बि वकीलनि अॼु शायदि कुझु हुते कयो, कन्वेंशन वग़ैरह कयो। त कराची में हाणे अगरि ही वकील साहिबान ही मार्च कनि था CM हाउस ते, CM हाउस ते न अचणु ॾींदी ज़ाहिर पुलिस, ही रेड ज़ोन आहे, त बदमस्की थींदी न। त आउं चाहियां थो त इहो अगरि त सिर्फ़ु SSP लेवल जो मसइलो हुजे त पोइ त हिकिड़ी ॿी ॻाल्हि थी वई, लेकिन अगरि हुन में हाणे केनाल्स जुड़ी वियो, हाणे तव्हांखे सिंध जे हर इशू सां केनाल जुड़ियल आस्ते आस्ते नज़र अचणु शुरू थी वेंदो। मिसाल वाराबंदी में या किथे इरिगेशन जी नाहिली जे करे बि अगरि किथे पाणी हींअर बंदि हूंदो त माण्हू ज़ाहिर आहे, मतिलबु लामुहाला हिन खे ॻंढींदा त अॼु इहा सूरत हाल आहे, सुभाणे केनाल ठही आहे त पोइ छा थींदो? इहा हक़ीक़त बि आहे, हक़ीक़त आहे। त हीअ जेके असां वटि उहे ई हिकिड़ो ख़राबु इरिगेशन जो सिस्टम आहे सॼे मुल्क में, वेतर हिन ते केनाल ठही आहे, पाणी सिस्टम में आहे कोन, त पोइ माण्हू किथे वेंदा?